जानब तो विधि सो किरी पियो मंझ कदम तुही जो कसम। तिरछी नज़र हिकिड़ी हूंदी आहे साम्हूं वारी नज़र, ॿी हूंदी आहे तिरछी नज़र, जेके पाण ज़िंदगी में चवंदा आॾी अख, टेड़ी नज़र। पूरी नज़र जो त कंहिंमें बर्दाश्त करण जो ताब ई कोन हो, पर मुंहिंजा मुस्तफ़ा हीअं टेड़ी अख सां बि कंहिं में ॾिसंदा हा त मुंहिंजे हबीब जे कदमनि में किरी पवंदा। हा, हज़रत अमीर उमर आयो हो न, तलवार खणी पियो अचे मुंहिंजे मुस्तफ़ा जी बारगाह में। अल्लाह जे महबूब मौजज़ो कोन ॾेखारियो, पंहिंजी नाज़ वारी निगाह खणी फरमाई, उमर अञा छा तुंहिंजे ईमान आणण जो वक़्तु न आयो आहे छा? हथनि मां तलवार किरी पई, मुंहिंजे मुस्तफ़ा जे कदमनि में किरी पियो। पोइ कंहिं पुछो उमर तोखे छा चई वियो? हज़रत अमीर उमर ईअं चवणु लॻो, तुंहिंजे घूर सॼणा कया गाए विधा, तुंहिंजी नाज़ अदा कया नमाए विधा, तुंहिंजी घूर सॼणा कया गाए विधा, तुंहिंजी नाज़ अदा कया नमाए विधा, तुंहिंजी घूर सॼणा पाए कानी कजल जॾनेण खणी ओथिया पीर पैगंबर तुंहिंजे पेरनि पणी, छा शाह गदा ऐं छा छट झणी, छा शाह गदा ऐं छा छट झणी, तुंहिंजे हेज हलण सभु हिर खाए विधा, तुंहिंजी घूर सॼणा। अल्लाह पाक जो करम आहे, जो उन मालिक करीम उन महबूब जो तोखे मूंखे उम्मती बनाई, उन हबीब जे सदके अल्लाह पाक रमज़ान जो महीनो तोखे मूंखे नसीब। हे उहो रमज़ान जो मदीने जो अमीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदो आहे त अल्लाह ताला इन फिल जन्नत बाबुल युकालु लहु रय्यान ला यदखुलून मिनहा इल्ला साइमून। मुझे मदीने वारे फरमायो, जन्नत में हिकिड़ो दरवाज़ो वा जेके बाबुल रय्यान चयो वेंदो वा, उन बाबुल रय्यान मां ॿियो को बि दाख़िल कोन थींदो। उहे माण्हू दाख़िल थींदा जिन रमज़ान जा रोज़ा रखिया हूंदा। दरवाज़ा ॿिया बि हूंदा, किथां नमाज़ी पिया ईंदा, किथां रोज़ेदार पिया ईंदा, किथां नमाज़ी, किथां ज़ाकिर, किथां हाजी, किथां गाज़ी, किथां मुजाहिद, लेकिन बाबु रय्यान मां सिर्फ़ रोज़ेदार बि। सवाल पैदा तो थिए तो दरवाज़ा हूंदो, ही बि दरवाज़ो, ही बि दरवाज़ो, ही बि दरवाज़ो, ही बि दरवाज़ो, रय्यान बि दरवाज़ो आहे, ऐं सभई दरवाज़ा वञनि जन्नत ते था, सभई दरवाज़ा वञनि जन्नत ते पिया। पोइ रय्यान जी ख़ासियत कहिड़ी थी? उलमा इकराम फरमाइनि था, हिकिड़ी त उनजी इहा ख़ासियत आहे जो बाबु रय्यान मां रोज़ेदार जीअं दाख़िल थींदा, अल्लाह पाक उन्हनि जी महिमानी फरमाईंदा, रब करीम हुननि जे लाइ दस्तरखान लॻाईंदा, उन ते रोज़ेदार रोज़ो अफ़्तार कंदा। ऐं ॿी ॻाल्हि त रोज़ेदार जीअं जो बाबु रय्यान मां दाख़िल थींदा बग़ैर हिजाब पर्दे जे, अल्लाह तबारक व ताला उन्हनि खे पंहिंजो दीदार नसीब कंदो। दीदार ॿियनि खे बि थींदो, तव्हांखे बि थींदो, असांखे बि थींदो। मदीने जे साईं फरमायो, पर उहो थींदो आख़िर में, जॾहिं जन्नती जन्नत में वेंदा, जहन्नमी जहन्नम में वेंदा, पोइ आख़िर में अल्लाह पाक जन्नतिन खे दीदार कराईंदा। दीदार कराए पोइ अल्लाह पाक पुछंदो, जन्नतियो जन्नत में कंहिं शइ जी कमी त न आहे? चवंदा मालिक हर शइ मौजूदु आहे, पर मुंहिंजे महबूब फरमाए उते बि हिकिड़ी जमात हूंदी जेका इनकार कंदी, या अल्लाह असांखे जन्नत में मज़ो नथो अचे। तो जड़ा मूं जड़ा चंदा मालिक मज़ो लगो पिया, न ड्यूटी करनी पए, न वाइज़ करणो पए, न नमाज पढ़नी पए, न कपा चुंडणो पए, न कपा पोखणो पए, सुकून सां वेठा आहियूं। पर हिकिड़ी जमात शहीदन जी हूंदी,
उहे चवंदा मालिक जन्नत में कमी ना है पर असांखे मज़ो नथो अचे। अल्लाह पाक फरमाईंदो छाजे लाइ? चवंदा मालिक असां मैदान कारज़ार जा शहीद आहियूं। असां जॾहिं जंग पे लड़ियासीं, तीर पे लॻा, तलवारूं पे लॻियूं, नेज़ा पे लॻा, बम पे लॻा, गोलियूं पे लॻियूं, उन वक़्त में या रब्बल आलमीन तो सभई हिजाब पर्दा हटाए असांखे पंहिंजो दीदार करायो, पंहिंजो दीदार करायो हो। या अल्लाह जेको उन दीदार में मज़ो हो सो जन्नत में ना है, जेको उन दीदार में मज़ो हो सो जन्नत में ना है। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो मुंहिंजे महबूब फरमायो त पोइ जन्नती उन्हनि में वेंदा। हिकिड़ो असां बि उथी बीठो अची सोना अवां जी उम्मत में को अहिड़ो आहे जेके जन्नत जे हर दरवाज़े तां सॾु थिए? मुंहिंजे मुस्तफ़ा फरमायो हाँ हिकिड़ो आहे। साहब अर्ज़ के सुना वो केरु? पाण करीब मन फरमाया मां मुस्तफ़ा जो यारे गार अबू बकर सिद्दीक़, सिद्दीक़ अकबर। जन्नत जे हर दरवाज़े मां अबू बकर के सॾु थी। सिद्दीक़ सिद्दीक़ आहे साईं। मदीने जा साईं बस आख़िरी ॻाल्हि करां पियो। मदीने जा साईं जॾहिं मके पाक खां हिजरत करे मदीने पाक आया, पोइ उते मदीने पाक में यहूदी हा, पोइ यहूदियुनि सां महबूबन मुआहिदो कयो त बाबा तव्हां बि मदीने जा, असीं बि मदीने जा, पाण में कोन विढ़ंदासीं, पाण में कोन विढ़ंदासीं, पर जे ॿारी माण्हू पाण जे मथां हमिलो कयो त पाण गॾिजी उनजो जवाबु ॾींदासीं। इतफ़ाक़ थियो, मुआहिदो थियो, तहरीर थी ऐं यहूदी गॾु रहण लॻा। ज़मानो हलंदो रहियो आहे। ओ मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, जॾहिं क़ुरान पाक जे हीअ आयत लथी आहे मंज़ल लज़ी युक़रिदल्लाहु क़र्दन हसना, केरा जेको अल्लाह तबारक व ताला खे कर्ज़ ॾे। कर्ज़ जी माना हीअ केरा जेको अल्लाह सां सौदो करे। अवां नमाज पढ़ो जन्नत ॾियां, रोज़ा रखो जन्नत ॾियां, अवां मुंहिंजे दीन जी ख़िदमत करियो जन्नत ॾियां। लेकिन मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो इन आयत जे ज़ाहिरी अल्फाज़नि ते उहे यहूदी ठठोल करण लॻा। हिकिड़ी उन्हनि जी प्राइवेट कचारी में यहूदी वेठा हा। हिकिड़ो यहूदी चवे पियो अबा ॻाल्हि ॿुधो ई अथव? चऊं कहिड़ी? चऊं मुस्लमाननि वारो रब जेको आहे सो ग़रीब थी वियो, ग़रीब थी वियो, उन कर्ज़ घुरियो आहे। कर्ज़ उहो घुरंदो आहे जेको खुटल हूंदो आहे, जे वटि हूंदो आहे सो कर्ज़ कंहिंखां कोन वठंदो। मंज़ल लज़ी युक़रिदल्लाहु क़र्दन हसना, उन्हनि हीअ ॻाल्हि कई आहे। अबू बकर सिद्दीक़ उतां गुज़रियो आहे। अबू बकर जॾहिं ये लफ़्ज़ ॿुधा त ये अल्लाह जे शान में गुस्ताखी पिया कनि, सिद्दीक़ अकबर न को सोचियो आहे न को सम्झो आहे। उन यहूदी खे वारनि मां झले सिद्दीक़ अकबर ॾाढी कुट ॾिनी, ठका थफड़ कराईंसि, घुमी वियो यहूदी सभु जो सभु नबी साईं वटि। या रसूल अल्लाह ही कहिड़ो मुआहिदो? अबू बकर जे असां सां विड़ी वियो। छो विड़ियो? असां पाण में कचारी बि कई। सिद्दीक़ अकबर खे महबूब फरमायो अबू बकर छो विड़ियो आहे? अर्ज़ की सोना न अल्लाह जी शान में गुस्ताखी पे कई। छो त अल्लाह पाक ग़रीब थी वियो आहे, कर्ज़ पियो घुरे। यहूदियुनि चयो न साईं असां न चयो आहे। नबी सिंह फरमायो अबू बकर को शाहिद आहे, को तुंहिंजो गवाह आहे? अर्ज़ की न मुंहिंजो साईं मुंहिंजो गवाह को बि कोन, मां अकेलो हुयुसि। पोइ महबूब फरमाया अबू बकर पोइ मुआहिदो थियल आहे, खून जो बदिलो खून आहे, चमाट जो बदिलो चमाट। हाणे जेके तो हयो आहे हे सभई 50-100 माण्हू गवाही पिया ॾियनि। अबू बकर तो अगरि आहे कई आहे, ग़लति कयो आहे, हाणे तोखे चमाट लॻंदे इहो ई माण्हू हणंदो जेके तो हई आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो सिद्दीक़ अकबर चयो सोना जेका तुंहिंजी मर्ज़ी पर मां हक़ ते आहियां। मुंहिंजा दोस्तो यहूदी उथी बीठो आहे।
एतरे में अल्लाह तबारक व ताला जे ज़ात बा बरकात फरमायो जिब्राइल अज केर भी अबू बकर जे गवाही नथो दे मां रब तो गवाही दा वनी मुझे मुस्तफा के चो कद समी अल्लाह कौल लज़ीना कालू इन्नल्लाह फकीरुन व नहनु अगनिया। ऐ मुझा महबूबा इन्हनि चयो त असां अमीर आहियूं अल्लाह पाक ग़रीबा ॿियो कंहिं ॿुधो या न ॿुधो पर मां रब ॿुधण वारो आहियां। मुझा मुस्तफ़ा तुंहिंजो सिद्दीक़ सचो मुझा दोस्तो वो सिद्दीक़ अकबर अल्लाह पाक तोखे ॾिनो आहे ऐं उन खां अलावा अल्लाह जो एहसान अज़ीम हिन उम्मत ते इहो आहे जो रब्बुल आलमीन क़ुरान ॾिनो रहमान ॾिनो रमज़ान ॾिनो मदीने जो मीर बि ॾिनो ऐं अल्लाह जे महबूब जो आल बि अल्लाह ताला तोखे मूंखे ॾिनो आहे। हे रसूलुल्लाह जा बचड़ा ज़मीन वारनि जे लाइ अमान आहिनि। हाँ मदीने जे साईं जा ग़ुलामो रसूलुल्लाह जे औलाद जी इज़्ज़त करियो सैयदन जी इज़्ज़त करियो। नबी साईं फरमायो अना शफ़ीअन लहू यौमल क़ियामा अल मुकरिमुल इतरत जेको दुनिया में मुझे बच्चन जी इज़्ज़त कंदो क़यामत जे ॾियारे उन्हनि खे मां मुहम्मद जी शफ़ाअत नसीब थींदी। उथल वारो तव्हां त नसीब जो दस्तगीर जा बचड़ा हाँ दस्तगीर जा बचड़ा हसनी भी सैयद हुसैनी भी सैयद तव्हां असां त झूमी झूमी चवंदा आहियूं न त मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ यारई ॿारई करण सवाबा मुल्क रजे लाइ जीअरे अज़ाबा जिन मिसरियूं विराया कीर तिनखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ मुर्शिद जंहिंजो दस्तगीर तंहिंखे लहरन लोॾो आ जंहिंजो अब्दुल कादिर पीर तंहिंखे लहरन लोॾो आ। दस्तगीर जो जेको मुरीद आहे उनखे न लहरा न लोॾो आहे। हाँ दस्तगीर सुन अब्दुल कादिर जिलानी हसनी भी सैयद आहे हुसैनी भी सैयद आहे ऐं हीउ जिलानी ख़ानदान उन मुंहिंजा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ख़ानदान तव्हां वटि हिते आहे ऐं सैयद ज़ादा आले नबी जंहिं बि इलाइक़े में इहे रहंदा आहिनि उहे उन इलाइक़े वारनि जे लाइ अमान हूंदा आहिनि। अल्लाह पाक मुस्तफ़ा करीम जे घराने के ॾाढी इज़्ज़त ॾींदो आहे। ख़ुदा जो कसम हज़रत अमीर उमर जो अमल आहे उलमा खां तव्हां पुछी सघो था मदीने पाक में कहत साली आई ॾुकार आयो बरसाति न पई वसे असां बि नमाज़ूं पढ़ियूं दुआऊं वरितियूं ख़ैरातूं कयूं बरसाति न पई वसे। उन टाइम में हज़रत बिलाल हबशी शाम मुल्क वियल हो वापसि मोटी आयो ऐं हज़रत अमीर उमर हज़रत बिलाल खे चयो त सुणा बरसाति नथी वसे तो असांजी मदीने वारे साईं जी रोज़े में गुज़ार अल्लाह जे महबूब खां पुछ त सुणा कहिड़ी ग़लती थी आहे जो बरसाति वसे। जिबरील हज़रत बिलाल हबशी मदीने साईं जी रोज़े में रहियो हाज़िरी थी ज़ियारत नसीब थी महबूब ने इशारो ॾिनो त उमर खे चओ पंहिंजे अक़ल खां कमु वठे उमर खे चओ अक़ल खां कमु वठे। बिलाल फरमाइनि था मूंखे त मथां गुज़री वई पर बादशाहनि जा इशारा वज़ीर सम्झंदा हाँ मुर्शिदनि जा इशारा मुरीद सम्झंदा आहिनि। मां हज़रत उमर खे चयो फजर नमाज़ में त साईं चयो आहे त दिमाग़ खां कमु वठे। हज़रत अमीर उमर ने फजर नमाज़ पढ़ा ऐलान करायो बाबा सभई फलानी जगह ते जमा थियो दुआ थींदी
नमाज भी पढ़बी, नफल पढ़बा, नमाज इस्तिस्का। हज़रत उमर जो निकितो डायरेक्ट रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चाचे हज़रत अब्बास जे घर वियो। मुझे मुस्तफ़ा जो चाचो आ हज़रत अब्बास जे घर वियो वा। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, हज़रत अब्बास के अमीर उमर पंजे कुलन ते विहारे खणी आयो वा। उन मैदान ते पहुता जिते इज्तिमा हुई। मुझा दोस्तों एक रवायत में आहे त हज़रत अब्बास दुआ वरती आ, बी रवायत में आ त हज़रत अमीर उमर दुआ वठी हिकड़ो हथ हिय खयो वा, ॿियो हथ नबी पाक जे चाचे जे मथे ते रखे अर्ज कया या रब्बल आलमीन, अज असां तुंहिंजे दरबार में मदीने वारे मीर जो चाचो वठी आया आहियूं। रसूलुल्लाह जो असां खानदान आंदो आ। या इलाहल आलमीन इन जे सदके मींह वसा। रावी फरमाए तो असां अखियुनि सां ॾिठो अञा दुआ ख़त्म कान थी आ, मदीने पाक ते बरसात शुरू थी वई आहे। जेका मुश्किल हुजे न बा हल न थिए उन जे लाइ सैयद ज़ादनि खां दुआ कराईंदा। हा इहो न सोचींदा करे साईं त नमाज़ी कोन थो पढ़े, उहो साईं ॼाणे, साईं जो कमु ॼाणे, पर जी निस्बत मज़बूत आहे, इन्हनि जी निस्बत मज़बूत आहे। और मुंहिंजा दोस्तो मदीने वारे मीर जी उनजे मथां शब नज़र हूंदी आहे। ख़ुदा जो कसम जिन जॾहिं बि जिते बि हज़रत जुनैद बगदादी खे तव्हां ॾिसो, मल हो, मल विढ़ंदो हो, हाँ मल विढ़ंदो हो, न निमाज़ न रोज़ो न ज़िक्र न अस्कार न सोम न सलात, मल विढ़ंदो। हिकिड़े वॾो मेलो हो, जीअं साईं फ़िदा हुसैन शाह साहिब रहमतुल्लाह अलैह जो उर्स थींदो आहे, मेलो थींदो आहे, वॾो मेलो हो। जुनैद बगदादी ऐलान पियो करे केरु आहे मूंसां मुक़ाबिलो करे, के पहलवान खे के जवान खे हिम्मत नथी थिए जो जुनैद बगदादी जो चैलेंज क़बूल करे, जो ताक़तवर पहलवान हो, हिकिड़ो पोड़ो कमज़ोर ज़ईफ़ निकितो, कमज़ोर आहे, ॾाढ़ी अछी आहे, निकितो मैदान में आयो, चवण लॻो जुनैद सां मां छो मल विढ़ा। माण्हुनि चयो न पोड़े जो मथो ख़राबु थियो, हॾ टोड़ाईंदो। हेड़े ख़तरनाक पहलवान के जो चैलेंज न क़बूल कयो, उहो कोराड़ो बाबो, उहो पोड़ो, उहो कमज़ोर, उहो ज़ईफ़, उहो सफ़ेद ॾाढ़ी वारो आयो। जुनैद बगदादी के संदरे में हथ विझी कन ते हिते कुल्हे ते वात रखी कन में चवण लॻो, जुनैद मां मल न आहियां, मां पहलवान न आहियां, जुनैद मां सैयद आहियां, रसूलुल्लाह जो औलाद आहियां, मदीने वारे मीर जो ख़ानदान आहियां। मूंखे मुंहिंजो ज़मीर इजाज़त नथो ॾे जो मां कंहिंजे साम्हूं हथ फैलायां, मुंहिंजी मदद कर। जुनैद 3 ॾींहं थिया न मुंहिंजूं नियाणियूं बुखियूं आहिनि, मुंहिंजे घर में राशन न आहे, आरियाणियूं बुखायलूं आहिनि। जुनैद अॼु तो में उमेद करे आयो आहियां, हिन मलाखड़े में तूं पंहिंजो पाण खे किराए, तूं पंहिंजो पाण खे किराए, ऐं मथां ईंदुसि, मूंखे माण्हू इनाम ॾींदा। कंहिंखे ख़बर कान पवंदी त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो आरियाणियूं शहज़ादियूं बुखियूं उञियूं हुयूं, ऐं पंहिंजे बच्चनि खे खाराईंदुसि। पोइ जुनैद आऊं तोखे कुझु कोन थो ॾेई सघां, मूंखे यकीन आहे मुंहिंजो नानो मुहम्मद तोसां ज़रूरु इंसाफ़ कंदो। जुनैद बगदादी फरमाइनि था मुंहिंजो दिमाग़ कमु छॾे वियो। हिकिड़े पासे शोहरत आहे, मूं चयो त शोहरत हिकु मरतबा वई वरी न मोटंदी, ऐं ॿिए पासे नबी जी ज़ात ऐं ईमान जो मसइलो हो। पर दिलि में इहो ख़्यालु आहे त जुनैद हमेशह बाग़नि में बहारियूं न हूंदियूं, ये जवानी आहे, इहा ताक़त आहे, ख़त्म थी वेंदी। पर अॼु इन मल जो सौदो रसूलुल्लाह जे बच्चे सां कर, पोइ आमना जो लाल राज़ी थियो त कमु ठही पियो। जुनैद बगदादी फरमाए मल विढ़ियासीं, जुनैद बगदादी पंहिंजो पाण खे किराए छॾियो। जुनैद हेठां सैयद मथां नारा लॻी विया, इनाम मिली विया। हीउ नाले वारो पहलवान हो, अॻे मलक जो कंहिंखे किराईंदो हो, माण्हू इनामूं ॾींदा हुआ, हार पाराईंदा, भाकर पाईंदा हुआ। अॼु जो मैदान में किरियो आहे त जुनैद खे केरु उथाइण वारो बि न। जेके जुनैद बगदादी जे मथां इनामूं रखंदा हुआ उहे बि घटि वधि लफ़्ज़ अची रवाना थी। जुनैद फरमाइनि था अकेलो थी वियुसि, मैदान टुटी वियो, उनखे पैसा मिलिया, सैयद ज़ादो रवानो थी वियो। मां टुटल जिस्म सां अची पंहिंजे घर किरियो आहियां,
न मानी खाधी आहे, न पानी पीतो आहे, न कपिड़ा बदिली कया, दिमाग़ कमु न पियो करे, बसि ऊंधे मों ज़मीन ते पियो आहियां। अखियूं बंदि हुयूं, दिलि सुजाग हुई, दिलि सुजाग हुई। अध रात जो टाइम हो, मुंहिंजे घर में ख़ुशबू जी हुबकार फैली, ख़ुशबूअ जी हुबकार फैली। मां जो ॾिसां त छा ॾिसां, नबीन जो सरदार पंहिंजे 4 यारनि सां गॾु मुंहिंजे घर आयो। ख्वाब में न, ज़ाहिरी तौर पर सुजागी आलम बेदारी में अल्लाह जा महबूब आया। मदीने जे मीर मूंखे भांकर पातो। आका फरमायो, जुनेद तो मुंहिंजे बच्चे जी इज़्ज़त कई आहे, तो मुंहिंजे बच्चे जी इज़्ज़त कई आहे। जुनेद, अॻे तूं मल्लनि जो अॻवान हुए, अॼु खां बाद तूं वलियुनि जो अॻवान आहे। अॻे तूं पहलवाननि जो अॻवान हुए, पहलवाननि जो सदर हुए, अॼु खां बाद तूं वलियुनि जो अॻवान आहे। मुंहिंजा दोस्त, ते ख़ानदान अहिड़ो बेमिसाल ख़ानदान आहे। मुंहिंजा मिठा, इन्हनि सां जेतिरी न्याज़मंदी हूंदी, जेतिरी इन्हनि जी ख़िदमत हूंदी, जेतिरी इन्हनि जी दामन सां वाबस्तगी हूंदी, क़यामत जे ॾियारे इहे पंहिंजे नंग खे सुञाणंदा, मदीने वारे मीर जी बारगाह में तोखे मूंखे पहुचाईंदा। पोइ जेको रसूलुल्लाह सां गॾु हूंदो उनजो बेड़ो पार थी पवंदो। अल्लाह पाक इन घराने के बिलखुसूस हज़रत क़िबला फ़ज़ाइल माब, आशिक रसूल, मुहिब उलमा व सुलहा, फ़ख्र सादात आले नबी, औलाद अली, सैयद सखी साईं पीर गुलाम शाह बादशाह के अल्लाह पाक सलामत रखे। रब करीम साईं के खिजरी उम्र नसीब फरमाए। अलहम्दुलिल्लाह हमदर्दन गरीब परवर आहिन, उलमा जा आलमन जा सोबती आहिन। अल्लाह पाक सब कुछ ॾिनो आहे, पर उहो ई तरीक़ो असाबन वारो, उहो ई तरीक़ो मुझे महबूब जी आल वारो सादगी में इन्हनि ज़िंदगी गुज़ारी आहे। मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो, सादगी ज़रूर आहे, पर अल्लाह पाक साईं गुलाम शाह बादशाह के हर शइ सां नवाज़े छॾियो आहे, हर शइ सां नवाज़े छॾियो आहे। मां त एतिरे क़दुरु बि चवंदुसि त हक़ ब जानब आहियां त साईं जंहिंजे मथां निगाह विझंदा उनजो बेड़ो पार थी पवंदो, उनजो बेड़ो पार थी पवंदो। पर उहो को नसीब वारो हूंदो, उहो को ख़िदमत गुज़ार हूंदो, जो कंहिं टाइम ते जेकॾहिं नबी साईं जे बछड़े जी निगाह खजी वई त बेड़ो पार थी पवंदो। तॾहिं अल्लाह ताला जी ज़ात फरमायो, इन रहमतल्लाहि करीबुम मिनल मोहसिनीन। रब तो फरमाए, मुंहिंजा बाना, मूं रब करीम जी रहमत मोहसिनीन बाननि खे वेझी आहे, मुंहिंजे प्यारनि बाननि खे वेझी आहे। उन्हनि सां तव्हां वेझा थियो, उन्हनि सां तव्हां गॾु रहो, उन्हनि जी अक़ीदत में रहो, आले मुहम्मद सां प्यार करियो। पोइ मूं रब जी रहमत बि उते आहे, तूं बि उते अच त तुंहिंजो ऐं मुंहिंजो सौदो ठही पए, तुंहिंजो ऐं मुंहिंजो सौदो ठही पए। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुंहिंजी ऐं तव्हांजी हाज़िरी क़बूल फरमाए। वमा अलैया इल्लल बला ते जान तो विधि सो किरी पियो मंझ कदम तुंहिंजो कसम। तिरछी नज़र हिकिड़ी हूंदी आहे साम्हूं वारी नज़र, ॿी हूंदी आहे तिरछी नज़र, जेके पाण सिंधी में चवंदा आॾी अख, टेड़ी नज़र।